नाले वारी गुलूकारा सनम मारवी जो जन्म 17 अप्रैल 1986 ते खैरपुर नाथन शावे जो गोठ सेवो चांडियो में रागी फ़कीर गुलाम रसूल मंगणहार उर्फ गुलामू फ़कीर जे घर में थियो। संदस वालिद भी अवामी गायणो हो, जे करे राग खेस घर में मिलियो। सनम मारवी के गायण जो शौक़ नाले वारी फनकारा आबदा परवीन जे सूफ़ी राग बुधण सां थियो। हिन गायण जी शुरुआत 7 सालन जी उम्र खां शुरू कई। हिन शुरुआती राग जा सबक पंहिंजे पीउ खां वरता ऐं पोइ हैदराबाद जे गवालियार घराणे सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद ऐं क्लासिकल रागी फ़तेह अली ख़ान हैदराबादीअ खां वरता। संदसि चवण मूजिबि हिन सुरतार जा के अंग आबदा परवीन खां बि सिखिया। सन 2009 में हिन पहिरियों भेरो PTV ते यूसुफ सलाहुद्दीन जे प्रोग्राम विरसा हेरिटेज में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। इन खां अॻु में खेसि 12 सालन जी उम्र में इस्लामाबाद में थींदड़ सूफ़ी म्यूज़िक फेस्टिवल में सॾु थियो हो, जिते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो हुयाईं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते खेसि नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा ऐं PTV ते हमीद हालीपोटे मुतारिफ़ करायो। सनम मारवी पाकिस्तान सां गॾु हिंदुस्तान, दुबई, लंडन, बोस्निया ऐं अमरीका में भी गाए चुकी है। संदसि 25 खां वधीक कैसेटियूं रिलीज़ थियल आहिनि, जॾहिं त हूअ स्टेज TV सां गॾु फिल्म में भी गाए चुकी है। सनम मारवी शफ़क़त अली ख़ान ऐं राहत फ़तेह अली ख़ान सां गॾु कोक स्टूडियो में केतिरा ई सराइकी सिंधी ऐं उर्दू कलाम गाए चुकी है। सनम मारवी सन 2010 में हिंदुस्तान में थींदड़ हिकु म्यूज़िक कॉन्फ्रेंस जहान खुसरो खां सिवा फरवरी 2011 में इंडिया में अमन की आशा नाले म्यूज़िक कॉन्फ्रेंस में शिरकत करे उते जे मशहूर हिंदुस्तानी गायणे अमराव भरद्वाज सां गॾु गायो हो। खेसि 2002 ईस्वीअ में लंडन में थींदड़ हिकु म्यूज़िक कॉन्फ्रेंस में सॾायो वियो, जिते हिन सां गॾु हदीका कयानी ऐं अली ज़फ़र भी हुआ। हिननि टिनी लंडन में गायो, जितां पोइ हू पेरिस ऐं न्यूयॉर्क फ़न जो मुज़ाहिरो करण विया हुआ। हिन 2017 में हुकूमत सिंध जे सकाफ़त खाते तरफ़ां थींदड़ लंडन में मेले में शिरकत कई। हूअ सिंधीअ खां सिवा उर्दू, बलोची, सराइकी, पंजाबी ऐं ब्राहवी ज़बान में भी ॻाईंदी आहे। खेसि केतिरा ई अवार्ड मिली चुका आहिनि, जिन में सूफ़ी सिंगर अवार्ड, शाह लतीफ़ अवार्ड, सचल सरमस्त ऐं कलंदर लाल शहबाज अवार्ड वग़ैरह क़ाबिले ज़िक्र आहिनि। संदसि नंढी भेण रेशमा परवीन पिणु फ़नकारा आहे।